बदीन ज़िले जो पहिरियों हिंदू नौजवान राजा राजेंद्र मेघवाड़ CSS जो इम्तिहान पास करे ASP बणिजी वियो आहे। नौजवान जे अबाणे शहर मलकानी शरीफ़ पहुचण ते मिटनि माइटनि समेत दोस्तनि ऐं शहरनि संदसि शानदार आदरभाउ कयो। रिपोर्ट कर रहा है पंगरियो मां अली गुल खोसो। बदीन ज़िले जो पहिरियों हिंदू नौजवान राजा राजेंद्र मेघवाड़ CSS जो इम्तिहान पास करे ASP बणिजी वियो। ज़िले बदीन जे पुठिते पहिरियों इलाइक़े मलकानी शरीफ़ जो नौजवान अबाणे घर मलकानी शरीफ़ पहुचण ते मिटनि माइटनि दोस्तनि समेत शहर वासियुनि CSS जो इम्तिहान पास करण ते वॾो इस्तक़बाल करे गुलनि जा हार ऐं अजरकूं पारायूं। ASP राजा राजेंद्र आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी ग्रेजुएशन जेका थियल आहे उहा आहे इंग्लिश लिटरेचर मां सिंधी यूनिवर्सिटी मां। ऐं ग्रेजुएशन लास्ट ईयर फाइनल ईयर जॾहिं मुंहिंजो हुयो तॾहिं खां ई मां तयारी स्टार्ट करे छॾी हुई हिनजी। पोइ उन खां पोइ वरी 6 महीना लाहौर बि वियो हुयुसि कोविड जे टाइम ते, त उते बि तयारी कई ऐं बसि इहो हुयो जो कंसिस्टेंसी सां पढ़ियासीं पिए ऐं मुसलसिल जदोजहद हुई, दुआऊं बि हुयूं वालिदिननि जूं जंहिं कामयाबु कयो आहे ऐं मालिक जा बि लख एहसान आहिनि, मालिक जा बि लख। ऐं को बि लोअर तबिको न आहे, को बि अपर तबिको न आहे ऐं वी आर इक्वल सिटीज़न्स ऐं जंहिंजो ज़िंदा मिसाल आऊं पाण ई आहियां। सो देयर इज़ नो डिस्क्रिमिनेशन इन पाकिस्तान। हिंदूज़, मुस्लिम, सिख्स, क्रिश्चियन्स जेके बि आहिनि असांजा सभु असांजा सिटीज़न्स आहिनि। हिकु ग़रीब जो माना हिते विलेज जो छोकिरो थी इन शइ ते अचणु, टालके असांजे पोइते पहिरियों इलाइक़ो लाड़ ऐं लाड़ जो पोइते पहिरियों इलाइक़ो उन जो छोकिरो जेको इन वॾी माना उनजी पंहिंजी महिनत छोकिरे जी ऐं असांखे इन खां वधीक ख़ुशी कोन्हे ऐं इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे, महिनत ज़रूरी उन जो फल मिलंदो। होनहार शागिर्द राजा राजेंद्र जेको CSS जो इम्तिहान पास करे ASP हिकिड़ो हिंदू कम्यूनिटी हो बल्कि पूरे पाकिस्तान लेवल ते पहिरियों ही ऑफिसर बणियो आहे। असां इलाइक़े वासियुनि जे लाइ इंतिहाई वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजो जेको आहे प्यारो भाणेजो जेको आहे ASP तो सिलेक्ट थियो आहे ऐं मेघवाड़ कम्यूनिटी जो वाहिद जेको आहे मलकानी शरीफ़ में, इन खां वधीक ख़ुशी कहिड़ी थींदी आहे साईं? ज़ाहिर नथा करे सघूं, एतिरी ख़ुशी ठही आहे त ऐं असांजे जेको वॾे भाउ आहे असांखे बि इंस्पायर कयो आहे त असां बि हाणे मुंहिंजो बि शौक़ु आहे त आउं बि थींदसि। हिन पुठिते पहिरियों इलाइक़े वासियुनि लाइ तइलीम हासिलु करणु मुश्किल त आहे, पर राजा राजेंद्र मेघवाड़ मलकानी शरीफ़ जे सरकारी स्कूल मां मैट्रिक जी तालीम हासिलु करे अॻियां न सिर्फ़ु वालिदिन पर ज़िले बदीन जे पीढ़ियल तबिके जे नौजवान लाइ हिकु मिसाल क़ाइमु कंदे इहो साबित करे ॾेखारियो आहे त घटि वसाइल हूंदे बि जोश ऐं जज़्बे सां अॻियां वधी सघिजे थो। कैमरामैन सां गॾु अली गुल खोसो, आवाज़ TV न्यूज़ पंगरियो।